असांजे ॻोठ जे ॿाहिरां बीहण बेकार आहे। बहा वाले वक्त ॻोठ जे ॿाहिरां निकिरनि कोन था। सही तो चाहे सोडल। इन जो मतलब यो आहे त छोकरी के हिन ॻोठ में कैद कयो तो। मुके सोराना पक्का है त ये छोकरी इन ही ॻोठ में आहे। ये सॼी हकीकत हाली दिरा खान के था ॿुधायूं। छोकरी हिन ही ॻोठ में आहे, पर जेसिताईं पक्की साबिती नथी मिले तेसिताईं कुछ नथा करे सघूं। उहा जांच करण जे लाइ ॻोठ जो को माण्हू हुजण खपे। पहिरियां हाली दिरा खान सां था मिलूं, ॾिसूं तूं छा थो चवे। हेलो जाना केड़ा हाल अथई? खुश आई? हाँ थोड़ो किथे बोरची खाने में वेठी आई। थोड़ो दरड़ा खां बाहर निकर त दीदार लो कया। फिलहाल न निकर जा लूसी लबाड़ी बता फिरा नहीं थे। ओ तो मोड़सा घर में आए कोन आयो आ ना। अल्लाह कंदो इंदो ही कोन ने भागो मरी खपी विंदो। चाहे तो का मसलो चाहे तो सा मसलो चाहे न मोबाइल लभे कान थी हकीम। हेलो जाना की छाए? उन दी तो का सलाह वतम न। हां तो जे मूसा जी मोबाइल चोरा। हां मां सोचा पे तो मोबाइल ते गलाइबो कीअं। हां ए जेके छोकरा पैकेज कराए सदी रात गलाइन था। हां ये कीअं था गलाइन? मां तो 5 मिनट हथ रखियो तो मुंजो हथ सुकी पियो। माना ये तू ट्रेन के पियो करी। हां या गलाइबो कीअं? हल ओ हीअं गला ट्रेन कीअं कर। हेलो मासी खाना मुझे बूथे बटे थूकू दाण गोते आ पूछ अच्छी दाढ़ी अड्डो खराब थी शिव पाता थी अंधो थी हुई तने में कुराड़ी इश्क का न थोड़ी न रुगो मां थोड़िया बा बिनी पासे बराबर लगला बचल बमू ते मरई थी सफा। बचल का पूछो वरी तू कदे बचल सा मिले? बचल मुके जो मुके पंज पी सचल जो कसम मां ना आया न ते न ये बड़ी पकाई कंदिया गाल बुध तो ने दी चयो न त मूसा जी मोबाइल चोरा। हां मां ॾाढी कोशिश कई आ पर छोरो सुमे तो तडे खीसे में मोबाइल विझी पोथो सुमे। अच्छा एकरो कम कर न। हां प्लास्टिक जो चकमक थयो आ। प्लास्टिक जो चकमक जे लोह ते चकमक आ। हां ये प्लास्टिक जो चकमक थयो आ। हां सही माना वो चकमक वठंदे हे चिंबड़ाईंदे न मतलब कि पाणे चिंबड़ी बाहर खणी दे सूतली वठ। हां 1 फुट 2 फुट 3 फुट 5 फुट सूतली में प्लास्टिक जो चकमक विच वो आस्ते आस्ते खड़ी नी मुसे जे न खीस मतलब खीसे में विजे मतलब बे पासे विजे खीसे में विजे ओ विदिस वो आस्ते छोरो आडी गो मारे विजे चरियो ही जा जे जागी पवे न तने बंदूक हणे और जाते बंदूक छोड़ो कारो इस पिया से इखलाक सुख पर मोबाइल ये चोराई दुस छडी दो ना ना कोन कुछ कोन कदी चरा। ये छा चई त चौंपल मखण जी। हां आई मोबाइल मूसा बढ़िया चौंपल मखण जी मोबाइल मूसा जी आई उने का प्लास्टिक जो चकमक जको में 5 फुट सूतली जका मूसा जे खीसे में विझी। हां आसे आते छेकणो। हां छेकणो बढ़िया अला मोबाइल मिली गई। आई लालू तू चोर जो पुट रही सा। अरे ना ना जेके दिस न बुधाई तो गालियों बुधाई तो प्लास्टिक जो चकमक। हां आई मूसा जी मोबाइल आई मखण जी चौंपल। हां यो तो सोच चौंपल मूसा जी मखण जी मोबाइल अरे फोटो दे रखा ना एड़ी न खबर हो जा तो मां सिंधु के वठी ना चा। चाचा उन में तुझो को बि ॾोह कोन्हे। बहाल जो खौफ जे करे असां पंहिंजे औरतुनि खे छॾे कोन ॾींदासीं। हाणे तो छा सोचो आहे दरिया खान? समूरी संगत ॾे न्यापो कयो आहे सभु हिते गॾु था थियनि। शाम जो इहो प्रोग्राम कयो आहे त बहाल जे ॻोठ ते धमाको करणो आहे। या तुंहिंजी वॾे में वॾी बेवकूफ़ी हूंदी तुरू जेकॾहिं सिधो विढ़ंदे त दोस्त माराए मोटंदे त छा मां बाट करे वेही रहा ऐं इहो इंतज़ार कंदो रहा त कॾहिं तो बहाल सिंधु खे वापसि करे ऐं कॾहिं असां ते हू राम खाईंदो? मूं गुलण खे इन ये जांच लाइ छॾियो आहे। हू शाम ताईं जांच करे अची मूंखे ॿुधाईंदुसि मां तोखे पोइ राति जो दोस्त वठी वञी उन जाइ ते हमिलो कजांइ ऐं छॾे अचांइ पंहिंजी सिंधुअ खे। तोखे पूरी पक आहे त गुलण धोखो न कंदो? जेकॾहिं गुलण मूसा सां धोखो कंदो त पोइ रहंदो किथे? ठीकु आहे मूसा अॼु शाम ताईं मां गुलण जो इंतज़ार कयां थो। अॼु राति सिंधुअ खे आज़ाद न कराए सघियासीं
त पोइ सुभाणे सुबुह जो इन बहावल सां सिधो विढ़ंदासीं। बहाल खे पूरो करे सिंधुअ खे आज़ाद कराईंदुसि या त पंहिंजी इज़त मथां सिर कुर्बान करे छॾींदुसि। इहा तुंहिंजी तकड़ दुर किथे तोखे माराए न पए। ही दरिया खान मूंखे कहिड़ी मुसीबत में विझी छॾियो आहे। जेकर दरिया खान जी दुश्मनी हलंदड़ हुई त मूंखे हिते न घुराए हा त बहितर हो। जेकर हाणे दरिया खान मूंखे त आज़ाद नथो कराए ऐं बहाल ज़बरदस्ती मुंहिंजी शादी वक़्त सां थो कराए त मां त जीरे मरी वेंदसि। हाणे छा थींदो मुंहिंजो? छा दरिया खान मूंखे त आज़ाद कराइण में कामयाब वेंदो या सॼी ज़िंदगी मां हिन कैद में गुज़ारींदसि? मालिक साईं, तू ही मुझे मथा रहम कजा। भलाई कर मालिक, तो जीअं मां हितां रिहा थी जल्दी निकिरां। ईदे चवनी आ वीदे चवनी वेव छॾे सारो ॾे अंगर अचिजे उन्हनि जे। आहे केर घर में या सभु वियो हलिया? वरी छो आयो? देखो वरी छो आयो? खुशखबरी ॿुधाइण आयो आहियां। लीमो ऐं मखण मां पाण अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। सच में ॾिसी आयो आहियां? हा, इहो त ॿुधाइण आयो आहियां। ॿुधाए काथे ने? इएं कोन ॿुधाईंदुसि। सॼो ॾींहुं मां रुलियो आहियां, बुख में पाह थी वियो आहियां। बग़ैर मानी जा खावां, सॼी तफ़सील ॿुधायां थो। ठीकु आहे, मानी मां पंहिंजे लाइ पचाए रखी आहे, उहा आणे थी ॾियां, खा। खणी आ मानी, खणी आ। बावले मूसा खे पंहिंजो सॼण सम्झंदो हुई, पर मूसा तुंहिंजो सॼण कॾहिं बि कोन थींदी। गुलण मूसा वरी छा कयो आहे? मूसा मूंखे चयो आहे तूं इहा जांच करे ॿुधा त बावल वारनि छोकिरी खे किथे कैद कयो आहे। तूं कूड़ो कूड़े जो पुट, कूड़ हणी वरी असांखे बहाणे थो चईं। बावल मूंखे त ख़बर हुई तूं मुंहिंजी ज़बान मथां कॾहिं बि यकीन कोन कंदे, पर कसम सां इहा ई हक़ीक़त रही। इहा ॻाल्हि तूं मूसा जे साम्हूं कंदे? हा, छो न कंदुसि, भई तूं मूसा खे घुरा, मां मुंहं ते चवंदोसांसि। मां हिमल ई तो मूसा खे फोन करे घुरायां, कूड़ ऐं सच जी हिमल ई ख़बर पइजी। न चाचा न, मूसा खे फोन करण जी का बि ज़रूरत न आहे। ही गुलण असां सां सचो आहे ऐं सच थो ॻाल्हाए। वक़्त तव्हां त मुंहिंजे ॻोठे आहियो न, मां तव्हां ताईं सचाई कंदुसि। मूसा मुंहिंजे ॻोठे थोरी आहे जो मां हुन सां सचाई कंदुसि। गुलण तूं वञी मूसा खे चओ त मां छोकिरीअ जी जांच करे आयो आहियां। छोकिरीअ खे बावल ऐं वक़्त जानूअ जी जाइ में कैद करे रखियो आहे। समझीस वक़्त, तूं छा थो करणु चाहीं? पोइ छा असां इन्हनि धोखेबाज़नि खे ईअं छॾे ॾियूं? छॾणो न आहे, हिननि खे जॻह में फासाए हिननि जा पासा वठण संद संद साणो कर। ख़बर पए त घणे वीह सौ आहे। बावल मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? जेको वक़्त चयो अथई न, उहो ई मूसा खे न्यापो ॾे। मूसा खे चयो जेतिरो जल्द थी सघई छोकिरी खे आज़ाद कराए, त उतां बि कढी वेंदा छोकिरी खे। बावल सम्झ त इहो न्यापो मूसा ताईं पुॼी वियो। हाणे ॿुधाए लीमे कीअं आऊं? तूं मखण खे किथे ॾिठो? ॿुधाए थो तकड़ अथई छा? ॿुध, जीअं जो मां बाज़ार में वियुसि, एॾी रश हुई, दुकाननि ते ॾिठमि, होटलुनि ते ॾिठमि, हीअं जो नज़र विझां त मखण जेको आहे उहो चोरी में पियो हो। थोरो अछो थी वियो आहे। वरी उनखां थोरो अॻिते वियुसि त लीमो भाॼी वारे दुकान में पियो, उहो पर सुॼी वियो। वाह, लीमो भाॼीअ वारो न, मुंहिंजो मुड़ुसु लीमो, मुंहिंजो मुड़ुसु। ऐं मखण हो मानी मखण वारो न, तो वारो भाउ। उहे मूं कोन ॾिठा, मां जेका ॾिसी आयसि उहा ॻाल्हि थो कयां थो। ख़ुदा जी मार पवई, इन्हनि लीमियो मखण जी तो ॻाल्हि कर। मानी बि मुंहिंजी खाई वई, मां पंहिंजे हिसे जी रखी। मूंखे घर में कुझु आहे बि कोन, मां अलाए कीअं मानी पचाई। आस्ते हल, अच करो, आस्ते हल निकल। ॿुधाए
खाइण थो अचे। राणी अॼु मां दरिया खान सां मिलियो पियो अचां। यकीन करी मुंहिंजा अहवाल ॿुधी मूंखे ॾाढो ॾुख थियो। हुन सां गॾु जेको बि थी रहियो आहे न राणी, उहो असांजे करे थी रहियो आहे। ऐं मां हुनजे लाइ कुझु बि न करे सघियुसि। राणी, जेकॾहिं दरिया खान जो दुश्मन को ॿियो हुजे हा न, त मां बंदूक खणी वञी हुनजो सीनो पूरो करे छॾियां। पर मां तुंहिंजे करे ज़हर जो ढुक पी वियुसि। मां दरिया खान जे लाइ कुझु बि न करे सघियुसि, कुझु बि न। मीर, मां तुंहिंजी पीड़ाउनि खे सम्झां थी, पर अॻु में बाबा असांजे मथां कावड़ियल आहे। पर उम्मीद आई त हिकु ॾींहुं बाबा कावड़ ज़रूरु ख़तमु कंदो। पर मीर, जेकॾहिं तूं दरिया खान जे पासे ॾांहुं बाबा जे मथां हथियार सिधा कया न, त बाबा कॾहिं बि न सॼी ज़िंदगी असां सां कोन ॻाल्हाईंदो। राणी, मां त ज़हर जो वटो पी वापसि मोटी आयसि। पर राणी, चाचा बहावल खे ईअं न करणु घुरिजे हा। असांजी कावड़ कंहिं ॿिए जे मथां कढी अथई। मूंखे पूरी पक आहे त इहे समूरी शैतानगिरी वक़्त जूं आहिनि। जेसीं ताईं इहो वक़्तु मरंदो न तेसीं ताईं बाबा माठ करे कोन वेंदो। हाणे तुंहिंजे करे त मां माठ करे वियुसि, पर मां तोखे इहो ॿुधाईंदो हलां त दरिया खान वारा वक़्त खे ज़िंदा कोन छॾींदा। तमामु जल्द तोखे हिनजी मौत जी ख़बर ॿुधाइण जे लाइ पई। मूसा, तूं मूंसां हिकिड़ो कसम ते वाइदो कर, मां जेकी तोखे ॻाल्हि ॿुधाईंसि इहा ॻाल्हि बहावल ताईं न पुॼे, न त इहो जेको बहावल आहे न बिल्डोज़र, इहो मूंसां अहिड़ो हशर कंदो जेको तारीख़ में लिखण जहिड़ो कोन हूंदो। गुलाण, जेकॾहिं हीअ हक़ीक़त खुली न त बहावल रुॻो तुंहिंजे लाइ न पर मुंहिंजे लाइ बि मसइलो कंदो। भई ॿुधाए त हीअ ॻाल्हि मां छो कंदुसि? मूसा, वरी बि तोखे पारत आहे त मुंहिंजो नालो विच में न अचणु खपे। चयुमि न त तुंहिंजो नालो कोन ईंदो, इन ॻाल्हि खां तूं बेफ़िक्र रह। बसि रुॻो मूंखे इहो ॿुधाए त जांच तो पकी कई आहे? ये ख़बर सोराना छा पर अराना पकी आहे त बहावल छोकिरी खे जानू जी जाइ में कैद करे रखियो आहे। ऐं मूं इहा बि ख़बर ॿुधी आहे त तमामु जल्द छोकिरी खे इन जॻह मां कढी ऐं कंहिं ॿी जाइ ते रखंदा। पर हाणे एतिरो मौक़ो बहावल खे मिलंदो कोन। उन खां पहिरियां ई असां छोकिरीअ खे आज़ादु कराईंदासीं। मूंखे हाणे इजाज़त ॾे, छो तोसां गॾु मूंखे बहावल जा वक़्तु ॾिसंदो मुंहिंजे लाइ वॾो मसइलो थींदो। तुंहिंजे लाइ कुझु न, पर मुंहिंजे लाइ मसइलो थींदो। तुंहिंजी महिरबानी गुलाण, इहो थोरो मां वक़्तु अचण ते ज़रूरु लाईंदुसि। मां सोचियो हो त इन छोरीअ खे पंहिंजे मुठ में कंदमि, पर हिन जा पीर ज़ोर आहिनि। लॻे थो त हीअ असांखे पंहिंजे मुठ में कंदी। पुफी, मां इहो घर त छॾे सघां थी, पर तुंहिंजी मुठ में कॾहिं बि कोन ईंदसि। तूं बि पंहिंजो सामान तैयार करे रख। टिकेट मां तुंहिंजी कटराईंदमि। छा थी सम्झे तूं पाण खे? बेगुल खां भलाऊं बि पासो कंदी वञे। मां हिन घर मां वेंदसि, पर तोसां आखिरी मल करे पोइ। ईअं न थिए जो तूं इते ई दसी पई हुजे। बेगुल खां त भलाऊं बि पासो कंदी वञे। तूं छा आहे ॾेढ पुटी? त पोइ वारो कर, अच मूंसां मल कर, तोखे मुंहिंजी बि ख़बर पइजी वेंदी। छोरी, मां तोसां अहिड़ी मल कंदसि जो सॼो महीनो तुंहिंजो मग़ज़ भावाटियूं न खाईंदो वतो न। त मूंखे तूं चइजांइ, बल्कि बेगुल न चइजांइ मूंखे तूं। पुफी, हाणे तूं मल जी तैयारी कर, मां टंगुनि खे तेल हणी अचां। हिन वक़्तु जेका बहावल बाहि ॿारण जी कोशिश तो करे न, उहा विसामण जी न हूंदी। बाबा साईं, बहावल जो रुख दरिया खान तरफ़ आहे, पर इहो शेर अली जेको असां सां गंद करणु चाहे थो न, पहिरीं उनजो बिलो कयो। बाबा साईं, जेकॾहिं सूबेदार तव्हांजो पंहिंजो आहे त पोइ शेर अली जो बंदोबस्तु छो नथा करायो? बाबा साईं, शेर अली जे मथां का कूड़ी एफआईआर कराए अंदर कराए छॾियोसि। न करी, ये कूड़ी सुड़ी एफआईआर करण मुड़सन जो शान आहे।
जेकॾहिं हींअर असां ईअं कयो बि न त शेर अली इहो सम्झंदो त हींअर असां हुन खां ख़ौफ़ज़दा आहियूं। हाणे का बि कूड़ी FIR न कबी। बाक़ी हा, जेकॾहिं हाणे यार का शरारत कनि था या असांजे ख़िलाफ़ का साज़िश था कनि त पक ॼाण जाए करीम त इहे यार थाणे में उबता टंगियल हूंदा। बाबा साईं इहो न सोचो त शेर अली मुड़ी वेंदो, इहो कंद ज़रूरु कंदो। वो आख़िरी मौक़े ते ॾिनो अथामांसि, ख़ुदा कंदो त सुधरी वेंदो, पर जेकॾहिं कोई बि नथो मुड़े ऐं कंद करे थो न त तेसि ताईं त असां बि पोइ ते न मोटंदासीं जेसि ताईं इन जो वज़न तके तोरे नथा ॾिसूं। छोकिरी जानू जे घर में क़ैद आहे ऐं इहा ॼाण मूंखे गुलण ॾिनी आहे, पर गुलण जे मथां भरवसो बि नथो करे सघिजे। सुभाणे जेकॾहिं का ॻाल्हि हेठि मथे थिए त पोइ उनजी मयार मूंखे न ॾिजांइ। तूं हर मयार खां आज़ाद आहीं मूसा, पर मूंखे इहो त ॿुधाए गुरु तुंहिंजो अॻियो क़दम कहिड़ो? राति सिंधूअ खे छॾाइण वेंदासीं। इन जे कम में मां तुंहिंजो साथ कोन ॾींदुसि। तो मथां मां ज़ोर बि न रखंदुसि। मूं वटि ॿी संगत घणी आहे, असां इहो मसइलो हल करे वठंदासीं। तव्हांखे जेका तयारी करणी आहे न भली करे वठो, मूंखे इजाज़त। तोखे इजाज़त आहे मूसा। दरिया खान हर कदम सोचे समझे खणजाए, इन्हे में दुश्मन जी चाल भी थी सके थी। मूसा जो कम पक्को थियल हूंदो आ, जेको न मुंहिंजो अंदाज़ो आ इन्हे में धोखो नथो थी सके। हा उस्ताद, मूसा जो कम पक्को थियल हूंदो आ, पर पोइ बि असांखे तयारी सां हलणो पवंदो। दरिया खान पोइ घुराए सॼी संगत खे, जो न हितां हलूं त पोइ खाली न मोटूं। हा उस्ताद, मां सॼी संगत ॾे फोन कयां थो ऐं सभिनी खे मां हिते गॾु थो कयां। राति चढ़ाई था कयूं, पोइ खट खटाए शाह। सजा गुलण पंहिंजे तरफ़ खां कमु पको करे छॾियो आहे ऐं राति दरिया खान धणु माण्हुनि जो वठी ॻोठ में ईंदो। तव्हांजो छा ख़्यालु आहे? वक़्त सां पूरी तयारी सां वेंदासीं। हिकिड़ो हथियार खणी जानू जी जॻह में वेंदा ऐं ॿियो ॿाहिरि पहिरो। जीअं ई दरिया खान वारा ॻोठ में दाख़िल थियनि न चाचा त उन्हनि खे विच में फासाए ऐं सभिनी खे पूरो कयो। जीअं ई अचनि न अंकड़ा लूल्हा करे इन्हनि खे वापसि करणो आहे। ये कमीना ॿीहर असांजे ॻोठ में रुख ई न कनि। हुकुम क्यों नवाब खान, तव्हां जो को ख़ासि कमु आहे छा जंहिं लाइ मुंहिंजी दावत करे तव्हां मूंखे हिते घुरायो आहे? को ख़ासि कमु कोन्हे, को मामूली कमु। पर मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजी हिते पोस्टिंग कंहिं कराई? नवाब खान, मथां भलाई थी आहे। मथां भलाई थी आई या सजावल भलाई कई? मुंहिंजे हिते अचण ते सजावल खान राज़ी न आहे, पर हू मुंहिंजो कुझु बिगाड़े बि नथो सघे। पर मूं त इहा ख़बर ॿुधी त तव्हांखे हिते आणण वारो सजावल आहे। जेकॾहिं सजावल खान जे वस में हुजे हा न, हू मूंखे अञा थोरो अॻिते पहुचाए हा, पर हिते कोन पहुचाए हा। छो त जेको कुझु मां सजावल खान सां करे चुको आहियां न, उहो त तव्हांखे सभु मालूम आहे। उहो त तव्हांजा भाग भला जो बग़ैर सिफारिश जे तव्हां हिते पहुता आहियो। असुल मक़सद ते अचो नवाब खान, मूंखे वरी वापसि बि वञिणो आहे। सुभाणे मां शेर अली जे मथां NC दाख़िल कराईंदुसि। तव्हां हुनखे गिरफ़्तार करे कुझु ॾींहं जे लॉकअप करे छॾियोसि। नवाब खान, मां तव्हांजो इहो कमु फोन ते ई करे छॾिया हा। तव्हां हिते मूंखे छो घुरायो? मूं सम्झो तव्हांजो को वॾो कमु हूंदो। असद साहब, वॾो कमु शेर अली जी गिरफ़्तारी खां पोइ थींदो। मां कुझु सम्झुसि कोन। इहो तव्हांखे मां बाद में सम्झाईंदुसि। पहिरियां तव्हां शेर अली खे गिरफ़्तार त कयो। ठीकु आहे नवाब खान, तव्हां सुभाणे शेर अली जे मथां NC कटरायो, उनखे गिरफ़्तार करणु मुंहिंजो कमु आहे। अब्बा मूसा, तूं भली इन्हनि खां पुछ। अॼु सॼो ॾींहुं मां कुझु ॻाल्हायो ई कोन्हे। बेगुल कुछे त सम्झ भित कुछे। सॼो ॾींहुं चुप, कुझु ॻाल्हायो ई कोन्हे मां। तौबा तौबा, कूड़ हणनि त पुफी को तोखां सिखे।
सॼो ॾींहुं तुंहिंजो वात न बंदि थियो आहे कीअं चाचा? हा छोकरी तूं सची आहीं, सोराना सची आहीं। मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे, हाणे मां कंहिंजी ज़बान ते एतबार कयां? साईं, छा मां अव्हां सां कूड़ हणी सघां थी? पुट, मां बि तोसां कॾहिं कूड़ कोन हणंदुसि। इन जो मक़सद त फुफी कूड़ थी हाणे। हा बा, तूं हाणे ज़ाल जो पासो वठंदी, कूड़ो त असांखे कदे। मूंखे त लॻे थो हिन घर में हाणे असांजी का बि इज़त न आहे। जॾहिं तोखे ख़बर पइजी वई त तुंहिंजी हिते का बि इज़त न आहे, पोइ बि हिते पई आहीं। हा, सुभाणे ई मां वञां थी। फुफी हाणे किराए जा पैसा मां तोखे ॾींदुसि। चाचा वारो कर, उथी हिन जो त सामान बधे रख, ईअं न थिए त सुबुह जो ही पंहिंजो मूड मटाए छॾे। हा मां ॿधां सो सामान, का बि ज़रूरत कोन्हे। मां पंहिंजो सामान पाणे ॿधी सघां थी। न घुर्जे मूंखे तव्हांजी मदद न घुर्जे। दरिया खान बख्शल न आयो, लॻे थो तूं असां को नटाए वियो आहे। किथे वक़्त खे इतला ॾेई होशियार त न करे छॾींदो? सोडल, अगर जे बख्शल या गद्दारी करे थो न त उनखे जिंदा कोन छॾींदासीं। दरिया खान ॿाहिरां छोकिरी छॾाए। जेकॾहिं बख्शल गद्दारी करे थो न, पोइ छोकिरी खे कॾहिं बि छॾाए कोन सघंदासीं। गद्दारी भी थी सके थी, उन करे हर कदम ख्याल सां रख। हा दरिया खान, असांजी थोरी बि लापरवाही असांखे माराए सघे थी। सोडल, सिर सां कफन ॿधी आया आहियूं, अगर जे मुआसी न त पंहिंजी इज़त तो घोरियासीं। असांजी मौत दुश्मन जी फतेह हूंदी, इन करे दरिया खान अकुल को कम वठ, अकुल खो। दरिया खान, सोडल सही तो चए, हिते असां दुश्मन खे नाकाम करण लाइ आया आहियूं ऐं छोकिरीअ खे छॾाइण जे लाइ। इन करे हर कदम सोचे पोखण जो। सोडल, तूं ऐं मां हेठे पासे ॾों फिरी हलंदासीं। उस्ताद यासीन ऐं नज़ीर उहे मथों फिरी ईंदा। जंहिं तरफ़ खां ख़तरो थियो न त उन तरफ़ खां उन तरफ़ वारा संभाले वठंदा। जेकॾहिं का चाल हूंदी न त चाल करण वारनि जूं वायूं बताल करे छॾींदासीं। अॼु दरिया खान तोखे छॾाइण पियो थिए, पर असां हुनजे मौत जो सामान गॾु करियो। तोखे अगर मारणो आ त मूंखे पूरो करे छॾ। जॾहिं भगड़ जो शिकार कबो आहे न त हुनजे साम्हूं बकरी ॿधी वेंदी आहे ऐं तूं उहा बकरी आहीं। मां भगड़ खे छॾे बकरी खे कीअं मारींदुसि? कॾहिं कॾहिं शिकारी भी शिकार थी वेंदो आहे। थोड़ो ख्याल सां वेहिजां। जंहिंखे तूं बगड़ सम्झण जी भुल पियो करी न, उहो शींहं त शींहं। तुंहिंजे इन शींहं खे पंजोड़ में ही बहावल फासाई। इहा ख़बर त दरिया खान जे अचण खां पोइ पवंदी। जे तूं हुनजी ज़िंदगी जो ख़ैर घुरी थी न त दुआ कर त हू न अचे। जे आयो त हिन बहावल जे हथां घोटिजी वेंदो। मूंखे छॾाइण लाइ हू ज़रूर ईंदो। पोइ तूं रिंड न कजाए, पंहिंजनि कननि खे खुलियल रखजाए। जे आयो न त सॼे ॻोठ में बारूद जी बाह हूंदी, रुगो तूं ई तूं ॾिसंदी। पोइ इहा पक सम्झी छॾजाए त तो वारो दुरू ख़तम थी वियो। मालिक साईं, हिन ज़ालिम खां दरिया खान खे पंहिंजी पनाह में रखजां। हाणे सभु को पंहिंजे तरफ़ हलियो वञे, को बि जज़्बाती कदम न खणे। फ्री जान वारी जगह ते पहुचणो आहे। अगर जे का बि चाल थी न त सभु गॾिजी उन सां मुंहुं ॾींदासीं, पर जे चाल न हूंदी न त खुदा कंदो सोट खे आज़ाद करे वठी हलंदासीं। ठीकु आहे दरिया खान, असांजो साथ तोसां हर वक़्तु गॾु आहे। ठीकु आहे दरिया खान, ठीकु आहे। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। तव्हां ईअं कयो, हाली जॻह में अड़ वठी हली लिकी वियो त मां भेटीअ में पासो वठी थो वियो। जॻह में अंदरि कोन था वञूं, मां हिकिड़ी कुंड थो वठां, तूं मोरी वारे पासे खां हली बीह रह। पोइ आया जीअं असांखे ॾिसी वठनि त पोइ हथी खां कीअं थींदा? ठीकु आहे चाचा, जेकॾहिं तव्हांखे इहो ई मुनासिब लॻे थो त पोइ ठीकु आहे, ईअं ई कंदो।
सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।